SSP जेकबाबाद सैयद आमिर अब्बास शाह जे सख़्त हिदायतुनि खे साम्हूं रखंदे पुलिस जी कार्रवाई 2 करोड़ जी मालियत जो नॉन कस्टम पेड सामान हथ। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, SSP जेकाबाद जे सख़्त जेको आहे उन जूं हिदायतुनि ते ई अॼु जेको आहे बहितरीन जेका कार्रवाई आहे पुलिस CI इंचार्ज उन कई आहे। कार्रवाई दौरान जेको आहे CI इंचार्ज ॿुधाए पियो वञे त 2 करोड़ जो गैर कानूनी मिल्कियती जेको सामान आहे नॉन कस्टम उहो जेको आहे त पुलिस हथु करे उन्हनि वरितो आहे। हथु थियल जेको सामान आहे उनखे जेको आहे पुलिस पंहिंजे तहवील में वठी थाणे ते जेको आहे त सामान जेको आहे त जवाबदारनि समेत जेको आहे पुलिस उन्हनि खे खणी आई आहे। जेको गैर कानूनी जेको सामान आहे उहो जेको आहे पुलिस पंहिंजे तहवील में वठी 2 जवाबदार जेके गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेका आहे त कानूनी कार्रवाई जेका आहे त थाणे ते कई वई आहे। हिन वक़्तु जेको 2 करोड़ जो जेको सामान ॿुधाए पियो वञे उहो जेको आहे हिन वक़्तु पुलिस जे तहवील में जेको आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।